साथियों, हमेशा वांगुरु हर सूमर ते असीं तव्हांखे ॾेखारींदासीं हिन दफ़े 9 नवंबर ते राति जो 9 बजे फेसबुक लाइव में प्रीमियर शो में टेलीफिल्म आख़िरी ख़त, जंहिंजी कहाणी लिखी आहे ठाकुर चावला साहब ऐं डायरेक्शन कई आहे सिंधी संगत जी टीम। हिन फिल्म में थोड़ो घणो सस्पेंस बि आहे ऐं कॾहिं कॾहिं ज़िंदगीअ में के ॻाल्हियूं सॼी उमिरि ताईं ख़बर न हूंदियूं आहिनि ऐं इंसान मथे पहुची वेंदो आहे। उनखां पोइ जॾहिं उहे रहस्य उहे ॻाल्हियूं ख़बर पवंदियूं आहिनि तॾहिं ज़िंदगी पंहिंजो रुख मटे वठंदी आहे, डिसीशन्स चेंज थी वेंदा आहिनि। अहिड़ी का कहाणी आहे, तव्हां ॾिसंदा ॾाढो मज़ो ईंदव। सभिनी खे ॿुधायो, सिंधियत फैलायो, पंहिंजे ॿारनि बचनि सां गॾिजी हीअ ॾिसिजो टेलीफिल्म 9 तारीख़ राति जो 9 बजे असांजे फेसबुक शो ते सिंधी सुरहाण में। जय झूलेलाल। इहा त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधाए पुट। अॼु 1 साल थियो आहे तोखे ॾिठे। मोहिनी त ॾाढो ख़ुशि थींदी। हाणे घणो थियो, बस हाणे तव्हां हलो न्यूयॉर्क हली रहो। हाँ वो तो ठीक है, पर पोइ हिन घर जो छा कबो? करणो छा आहे बाबा, विकिणी छॾींदासीं। तूं मूंखे इंट्रोगेट न कर। मां इंडिया सिर्फ़ घर विकिरण लाइ कोन आयो आहियां। मां बाबा खे पाण सां गॾु न्यूयॉर्क वठी वञण वारो आहियां। इनमें को प्रॉब्लम कोने, बट व्हाई शुड यू सेल द हाउस? बिकॉज़ आई नीड मनी। मूंखे नथो लॻे तव्हां ठीक करे रहिया आहियो। रमेश, मां बाबा खे सच न ॿुधाए सघियसि छो जो अम्मा जो ताज़ो देहांत थियो, मगर तव्हां त ॿुधाए पिया सघोसि। मोहिनी, मां बाबा खे पाण ई संभाले वठंदुसि। तूं सिर्फ़ मुंहिंजो साथ दे प्लीज़। 2.25 करोड़ हुन खां घटि पाई बि न। जे सौदो पटाई सघूं त ॿुधाइजो, न त हुन मुंहिंजे धीअ जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी ऐं मां चुप करे विया। त छा हाणे वञी हुन सां झगड़ो कंदीअ? अचे त सही मुंहिंजे साम्हूं, अहिड़ी त लाख थी लायासि। ही सही चई रहिया आहिनि बाबा। हूअं बि असांजो समाज त ज़ालुनि खे त्याग जी मूर्तीअ जे रूप में ॾिसणु पसंदि कंदो आहे। हिकु बाग़ी औरत असांजे समाज में एक्सेप्टेबल कोन्हे। छा ईअं थी सघे थो त मोहिनी असां सां गॾु न हली कुझु महीननि खां पोइ अमेरिका अचे? छो? त साथियों, तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदमि सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल। पाण बि ॾिसो, ॿियनि खे बि ॿुधायो।